प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। सिंध कचहरी प्रोग्राम असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि नंढनि नंढनि इलाइक़नि में वेंदा आहियूं ऐं सिंध कचहरी मच कचहरी जो जेको ही सिंध जी सकाफ़त आहे ऐं सिंध जो जेको असांजो पुराणो कल्चर आहे, असांजा आबा ॾाॾा पुराणा जेके दौर हुआ उन्हनि खां वठी ओताकूं आबाद हूंदियूं हुयूं। मां तक़रीबन हर प्रोग्राम में हिकिड़ी शइ रिपीट कंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त सभिनी खे ॿुधाइजे त असांजे हिन प्रोग्राम करण जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। उहो मक़सदु इहो हूंदो आहे त सिंध टेलीविज़न नेटवर्क जॾहिं ॾिठो त सिंध जूं ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। उहे ओताकूं जिन में असांजा वॾड़ा बुज़ुर्ग ओताकुनि में वेहंदा, शाम जो सुबुह जो सॼो माण्हू कफ़ा खड़ियूं लाहे के हारी नारी पंहिंजा कम कारियूं छॾे मज़दूरी करे खां बाद जॾहिं घरु ईंदा हथ मुंहुं धोई पोइ पंहिंजा जेके मोज़िज़ हूंदा ॻोठ जा के चङा हूंदा वॾा हूंदा उन्हनि जूं ओताकूं हूंदियूं। पोइ उते वञी ॿाहिरि ई ॿारे या ऊन्हारो हुजे तोड़े सियारो हुजे कचहरी थींदी, हाल अहवाल थींदा, हाल अहवाल ओरबा ऐं हिते मसइला ॿुधाइबा, न सिर्फ़ु पंहिंजा मसइला पर ओड़े पाड़े वारनि जा ॿिनि ॻोठनि वारनि जा बि मसइला उते ॿुधाइबा। पोइ उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाइबो, के अहिड़ा मसइला हूंदा जो उन जा उते वेठे वेठे हल बि निकिरंदा हुआ। पर हीउ जेको असां वटि जदीद कंप्यूटर जो दौरु अची वियो, मोबाइल जो दौरु अची वियो, जेकॾहिं 5 घर जा भाती वेठा आहियूं, 5 खे मोबाइल आहे, हिक ई कमरे में वेठा आहियूं पर हिक ॿिए खे निहारियूं नथा, असांजूं अखियूं मोबाइल में पंहिंजे नमूने सां हलूं था पिया। उन जे करे छा थियो आहे त असांजो जेको तालुकात आहिनि, जेको असांजो हिकिड़ो सिस्टम हूंदो कचहरियुनि जो, उहो ख़तमु थी वियो आहे। कचहरियुनि सां मसइलनि जा हल निकिरंदा आहिनि, ॾाढियूं सुठियूं सुठियूं सलाहूं मशवरा हिक ॿिए खे ॾिबा आहिनि, उहे शयूं ख़तमु थी वियूं आहिनि। असांजो सिंध टीवी जो इहो मक़सदु हूंदो आहे त वरी उन्हनि ओताकुनि खे जेके उजड़ी वियूं उन्हनि खे आबाद कजे। उन्हनि खे आबाद करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा नंढनि वॾनि ॻोठनि में शहरनि में प्रोग्राम कराईंदा आहियूं। ऐं अॼु असां इहो ई सिंध टीवी पंहिंजो प्रोग्राम खणी हिते थर में आई आहे। उमरकोट तालुको बि आहे, ज़िलो बि आहे ऐं केरलो ॻोठ आहे। केरलो तमामु सुठो तारीख़ी ते तमामु पढ़ियल गलियल माण्हू, लतीफ़ जा पारखू ऐं हिन समाज में हिन सोसाइटीअ में तमामु सुठा जेके पंहिंजी हैसियत रखंदड़ माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, उहे हिते रहनि था। रायमू जेको ज़ात आहे पंहिंजी, उहो हिन केरलो में वधीक अक्सरियत सां रहनि था। हिन जा 7 पाड़ा आहिनि जेके, उहे हिन जा मुख़्तलिफ़ हिते ॻोठ आहिनि। केरलो शहर में मौजूदु आहियूं ॻोठ में ऐं पंहिंजे कचहरी जो सिलसिलो शुरू कंदासीं। असां सां सुघड़ बि आहिनि, फ़नकार बि आहिनि ऐं जेको आहे सो हितां जा मुअज़्ज़िज़ीन बि आहिनि, उन्हनि सां बि कचहरी कबी, उन्हनि खे बि ॿुधिबो, फ़नकार बि उन्हनि खे बि ॿुधिबो। कचहरीअ जी शुरूआति कयूं था। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं केरलो में। असांजो दोस्त आहे भाइरनि जहिड़ो मोहम्मद इब्राहिम रायमू, उन जी ओताक ते मोहम्मद इब्राहिम रायमू असांजो मेज़बान आहे। संदसि महिरबानी अहिड़ी कचहरी कराई अथई। उन सां गॾु जान मोहम्मद रायमू जेको हिन जो वालिद साहिबु आहे, लतीफ़ रायमू ऐं थर नौजवान इतिहाद जे तरफ़ां हीउ प्रोग्राम कयो आहे। ॿिया बि तमामु सुठा दोस्त रायमू ऐं थर नौजवाननि जा जेके तंज़ीम जा दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी जी महिरबानी जो अहिड़े क़िस्म जी कचहरी कराई अथऊं ऐं सिंध टीवी खे स्पेशली तौर ते घुरायो वियो आहे। असांजी त ख़्वाहिश आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन कचहरीअ में असां सां हितां जा थर जा जेके सुघड़ आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, लाड़काने जा बि सुघड़ मौजूदु आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा। ग़ुलाम रसूल चांडियो असांजो तमामु सिंध टीवी जो हिकिड़े प्रोग्राम जो डायरेक्टर बि आहे, मेज़बान बि आहे, उहो बि मौजूदु आहे। इन मां फ़ाइदो वठंदे त उहो लतीफ़ जो पारखू बि आहे, हिन में को बि शक कोन्हे। ऐं ॿिया बि असांजा तमामु सुठा सुघड़ वेठा आहिनि। मोहम्मद कासिम रायमू आहे, अयूब खोसो आहे ऐं ग़ुलाम रसूल चांडियो खां अलावा फ़क़ीर तालिब चांडियो। बहरहाल इलाही साथर आहिनि, सॼी संगत खे ॿुधिबो। हाणे कचहरीअ जी शुरूआति कजे। मां सम्झां थो त कचहरी हुजे त सिंधीअ में इहो हूंदो आहे त जेका ओताक हूंदी आहे ऐं ओताक जंहिंजी ते लड़ी अचिबो आहे त उनखे आजाणो ॾिबो आहे। शुरूआति कबी आहे आजाणे सां। असांजो मोहम्मद इब्राहिम रायमू असांजो दोस्त आहे, उन पंहिंजी ओताक ते सॼी संगत खे घुरायो आहे। दोस्तनि जा कुझु जेके आया आहिनि उन्हनि पंहिंजो आजाणो थींदो आहे। रायमू साहिबु तव्हां वटि अॼु संगत आई आहे, कीअं? ऐं सभ खां वॾी महिरबानी सिंध टीवी जी आहे जेको कई असांजे थर जे हिकिड़े ॻोठ में आई आहे। असांजो पोइ दफ़ो प्रोग्राम रनीकोट ते थियो जंहिंमें दावत ॾिनी ज़फ़र हिकिड़े खे मूं चयो आहे अहिड़ियूं कचहरियूं जॾहिं रनीकोट में थी सघनि थियूं त अहिड़ियूं कचहरियूं थर में थियणु खपनि, छो असांजो थर जी पुराणी सकाफ़त आहे उहो ख़तमु थींदे वई। उनजी महिरबानी जेको हिते कई आयो आहे ऐं मुंहिंजे हिते केरले वारनि जी महिरबानी जेके 14 पाड़ा आहिनि रहमन जा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी असांजी पुराणी सकाफ़त ख़तमु थींदी, उनजे करे असां हिते घुरायो आहे। उहो वरी अॻिते ॻाल्हाईंदासीं। ऐं आयल महिमाननि जी महिरबानी, वॾी महिरबानी मोहम्मद इब्राहिम। ऐं असां प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। ग़ुलाम रसूल ख़ान सॼी संगत वेठी आहे ऐं
मां सम्झां थो त प्रोग्राम कचहरी हुजे उते गुजारत न हुजे त ॼणो मज़ो न रहंदो। हेॾां बि संगत वेठी आहे, जेकॾहिं कचहरी जी शुरूआति असां गुजारत सां कयूं त वाह वाह थी वेंदी। संगत इजाज़त आहे गुजारत वठूं? बिस्मिल्लाह। वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त मज़ो पियो अचे ज़फ़र साईं जी। इहो थर जे भिटुनि जे विच में वेठा आहियूं। वाह वाह। ऐं थर हुबुल वतनी जी अलामत आहे। हा, बिल्कुलु। ऐं वरी सुहिणियूं सूरतूं वेठियूं आहिनि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। साईं मोहम्मद कासिम राहिमू साकरी हा। लतीफ़ साईं ते वॾो रिसालो बिल्कुलु, लिखियो अथसि। बिल्कुलु, बिल्कुलु। या तव्हांखे ख़बर आहे अलाए न, पर भलो रिसालियो। हा। ऐं हेॾां खोसो साहिबु वेठो आहे, भलो सुघड़ आहे। ज़बरदस्त। गुजारत जो सफ़ा भलो सुघड़ आहे। सो हुकुम कयो अथव गुजारत गुजारत ॾियो त पोइ खोसो साहिबु ऐं हेॾो रायमू साहिबु। जी हा। हा। साईं गुजारत आहे त गाह जनी ते नरना हुआ से काठे वियाड़ी जेड़ियूं गाह नालो काठ गा भुर्ट मुर्ट मखणी मांदाणी सिणी बचे। अच्छा गा सेण सेण गा मरीड़ो गा बर्ट बर्ट गा भलो गा। अच्छा गा गा जी सथी का पूरी का हथी गा जी बचे। गा गा जी कालर कालर का दन गा जी मरी वही दन में वही दन में चांडे करे खोसो भी मोड़े ही हो। हाँ दा खोसो साहब एडा भलो सुघड़ा भलो सुघड़ा मुझी गुजारत किथां थी बचे। बिस्मिल्लाह खोल कयो भला। साईं ससुई माहे गुजारत ससुई चए थी गाह जनी ते नरना हुआ से काठे वियाड़ी जेड़ियूं गाह जी दन नरना नालो एतबार काठ जो वेसा हो चए थी अदन ते एतबार हुआ पर मूंखे वेसा है वियाड़ी। वाह 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 सही वाह। खोसो साहब बयान ईंदो मैदान में हिसाब किताब त ॾियणो पवंदो। खाजन जहिड़ा सुपरी सेकी खाज कंदास नरना त पखी थियो अन जी आऊं बि थींदास। नरना सजण थी चवे को साजन थी चवे को सोहणो थी चवे को मिठल थी चवे को एतबार थी चवे को महबूब थी चवे को राणो थी चवे। बचे थी अञा अदा मां बि ॻोल्हियो मूं अकेले ते वज़न न विधो बेली अवां बि ॻोल्हियो। हाओ फ़कीर तालिब वेठो थी पासे में। फ़कीर तालिब वेठो आहे। हा। फ़कीर साईं तूं ॻोल्हींदे साईं मता तालिब नरना थी चवे बचे पई तालिब मता ग़ुलाम थी चवे सोढो थी चवे साजन बि कान थी चवे को न मञी सवेरे खोसो बरो चई मञींदे सवलो किथां। को ॾियाच थी चवे को धणी परतो थी चवे को धणी बख़्श थी चवे को धणी ॾिनो थी चवे को मन ठार थी चवे को दिलदार थी चवे। भजी वई भजी वाह वाह सही मोहम्मद कासिम राय मुहनी हो सही। हां टेक कराई मुझे पुन्नू खाजन जहिड़ा सुपरी सेकी खाज कंदास नरना त पखी थियो अन जी आऊं बि थींदास। खाज जो विसराण नरना पुन्नू पखी वयो। ससुई थी चए खाजन जहिड़ा सुपरी सेकी खाज कंदास नरना त पखी थियो अन जी आऊं बि थींदास अन जी भरी। चती न विसारण जहिड़ा सुपरी सेकी विसारींदास पुनर त वही वियो पर अॻु भरी आऊं बि थींदास। वाह 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 सही वाह सुहिणी, सुहिणी वाह गुज़ार, वाह सुहिणी वाह गुज़ार। ज़बरदस्त है। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। मोहम्मद कासिम राय मूं लतीफ़ जो पार्खू आहे। हिन थर में हुजऊं लतीफ़ न ॿुधूं त इहो बि ॼण नाइंसाफ़ी आहे। मोहम्मद कासिम राय मूं साईं छा था ॿुधायो? लतीफ़ ॿुधाईंदो या जेको ॿियो कुझु? लतीफ़ जे लाइ असांजो बहितरीन प्यारो माण्हू असांजो आयल आहे ग़ुलाम रसूल साहब असांखे अॼु लतीफ़ बिस्मिल्लाह। तव्हां ॿियो कुझु ॿुधायो पोइ वरी ग़ुलाम रसूल साहब ॿुधूंगा। असां थर में आहियूं जी असांजी मारवी जेका आहे उमरकोट जे कोट में वाह काबू थी वाह वई। वाह वाह। हाणे उमर मारवी वीचारे खे आछे पियो ही खा ही शयूं तुंहिंजे लाइ ही वेस ही वॻा। पोइ मारवी चवे थी अदा जेको मुंहिंजे मुल्क में शइ आहे तो वटि कोन्हे हाणे मूंखे मोकल ॾे पंहिंजे मलीर वञा। हाणे उहा मारवी चवे पई उमर तुंहिंजे मुल्क में उहा मारण जी महकार किथे हिते रंग फिटा सभु रूप वियो आहे थर संदी थदकार किथे। वाह वाह। अर्ज़ थियो छा आहे उते? उते राणा रेढारनि जा कई रंग बलियल हुआ रूहाना उहे रेल सुठा उते तवारिन पियूं तड़नि ते वा तेल हाटनि में कई तेल सुठा उते वसब ते अना वलहारियूं कई विरहुआना कई वेल सुठा उते खथेरनि जा खेटनि में वा खूब खुशी कई खेल सुठा उते बेलड़ा खणन बायारियूं वा बाइल जा कई बेल सुठा उते मारुड़नि जा मलीर में वा मेड़ा मतल कई मेल सुठा उते सूह आहे साणे में हिते सरतनि जा सिंगार किथे ए उमर तुंहिंजे मुल्क में वा मारन जी महकार किथे रंग फिटा सभु रूप वियो थर संदी थदकार किथे। अर्ज़ थियो उते राणा हज़ारे थर में छा आहे? उते राणा हज़ारे राज में आ वञी रूहान हुआ रंग पसां
उते नंगी निमाणा न्याऊ कन वञी नी हिन माण्हू नंग पसां उते चह चटावा चौधारे ऐं चाहताणो चंग पसां उते ढावाला आहे ढाट सॼो वञ ढाटियाणो ढंग पसां वाह वाह वसती वलहारनि में आऊं विरुहाणो वंग पसां वाह सावक मुंहिंजे संघारनि में आऊं सांगियाणो संग पसां उते माग वठो सभु माण्हुनि जो इत ख़ूब ख़ुशी की कार किथे ए उमर तुंहिंजे मुल्क में वाह माण्हुनि जी महकार किथे अर्ज़ थियो हाणे चती उते टापरिन ते टिपा ॾिना बकरिन जो क़िस्म पियो ॿुधाए उते टापरिन ते टिपा ॾिना वाह भूरनि जी भुणकाट उते झुरनि ते झुड़ा कया वाह सीमन में सुणकाट उते हेलारनि ते हाका कया वाह चांवरनि जी चुणकाट उते मोरनि जा मोराट वाह धौरनि जी धुणकाट उते लाखियुनि जी आ लोड भली वाह कमरनि जी कुणकाट उते कंछनि ते कर्म बाया वाह छेलनि जी छुणकाट अदा ते रंभणा अहिड़ानि जो हित कारनि कबरनि जी कुकार किथे ए उमर तुंहिंजे मुल्क में वाह मारनि जी महकार किथे उते सिंगर सुकान सांगीड़ा उहे अबाणनि जा आरा वणनि उते संजे सञाऊं साठी का उहे वर्तन जा वारा वणनि उते मुर्ट भुर्ट सुर्ट सुहिणा उहे मखणी संदा मारा वणनि उते निमाणनि जा नूणनि में वाह नंग वारनि जा नारा वणनि उते पाखड़ा ऐं पलाण पुठनि ते उहे बोरनि जा बाधारा वणनि उते खरड़ियूं खता खावड़ में वाह खथेरनि जा खारा वणनि उते अटनि जा आवाज़ सुहिणा हिते चरखनि जी चिंगार किथे ए उमर तुंहिंजे मुल्क में वाह मारनि जी महकार किथे हिते रंग फिटा सभु रूप पियो वाह थर संदी थदकार किथे अर्ज़ थियो उते पलर पाणी आ पोठण ते वाह तलर तराई तार उते खुंभियूं खाइन खावड़ में वाह लुलर संदी लार उते मरीड़ा खाइन मलीर में वाह फोगे सीजी फार उते सिंगर सावा साणे में वाह कोकड़ संदी कार उते पिस जजो मुझे पायर में वाह नौरन संदी डार उते मक मोचारी मारुन में वाह साडोयन जी संभार उते खड़का आन खूहन ते हितवा भूणुन जी भुणकार किथे ए उमर तुंहिंजे मुल्क में वाह मारन जी महकार अर्ज़ थियो हुत झूड़न झामन झूम मचाई हुत झूड़न झामन झूम मचाई ऐं लाखिणनि जूं लाटियूं पसां उते आधा टोया कासा आहिनि वाह पवारनि जूं पाटियूं पसां उते गुर्ग गोलाड़ा गुगड़ियूं आहिनि ऐं चिबड़नि चङियूं चाटियूं पसां उते मतीरा हंदाणा माखियाणा ऐं खाटूं बाई खाटियूं पसां उते बूर चूंडीनि बाझारियूं ऐं बूरियल वणनि जूं बाटियूं पसां ए राम मारो आ राजला कसम कुर्बदारनि जी कुकार किथे ए उमर तुंहिंजे मुल्क में मारनि जी महकार किथे हिते रंग पिटा सभु रूपियो वथर संदी थदकार किथे ताड़ी थी वञे साईं जबरदस्त उमरकोट में थर जे इलाइक़े में वेठा आहियूं वरी उमर जो किस्सो वाह पंजा पैथस माशाअल्लाह वाह वाह पंजा पंजो यो जबरदस्त पंहिंजो बैत ऐं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वठंदा आहियूं था पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं जे संगत जी इजाज़त हुजे त नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे थर में मौजूदु आहियूं ऐं हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो भलीकार थर में मौजूदु आहियूं उमरकोट जो इलाइक़ो आहे केरलो ॻोठ ऐं राहमूं जीअं सवेर मोहम्मद इब्राहिम ॿुधायो त हिते 14 पाड़ा आहिनि राहमुनि जा जेके हिन केरलो जे इलाइक़े में रहनि था पंहिंजा पंहिंजा नंढा नंढा ॻोठ पंहिंजा घर अहिड़े नमूने सां हिन विच थर में थर जे भितुनि ते मौजूदु आहियूं कचहरी जो सिलसिलो जारी आहे सुघड़ मौजूदु आहिनि वॾे ज़बरदस्त क़िस्म जी थधि थी पए ऐं थर जो इलाइक़ो वरी मच ॿरे थो ग़ुलाम रसूल ख़ान इब्राहिम ख़ान साईं मोहम्मद क़ासिम जहिड़ा असां सां मुतबर माण्हू गॾु वरी जेकॾहिं सुघड़नि जे तरफ़ हलूं थोरो सुघड़नि खे ॿुधूं असां सां अयूब खोसो साहिबु आहे उनखे ॿुधूं कुझु भला इजाज़त आहे संगत बिस्मिल्लाह अयूब साईं पिटाई घोट जो तव्हांखे दास्तान ॿुधाईंदो रामकलीअ मां जी आओ बाबू न बिखिया इसमन इसबाती बाबू न बिखिया इसमन इसबाती मंझा इरादे हक़ जे थो ज़ाहिर इश्क ज़ाती ही सूरत सिफ़ाती पोइ कयाई पदरी पोइ कयाई पदरो बाबू बयानी पाए सिर सूरत में आयो इंसानी ही सूरत सुभानी ज़ाती मां ज़ाहिर थियो ज़ाती मां ज़ाहिर थियो सिफ़ाती मां सभु जग आदेसी अलॻि मुशाहिदो महबूब जो मुशाहिदो महबूब जो सामी सुञाणेज अध जुदा आमद खां भोरा मभाएज खाली कोम खड़ेज गुर्रे पसा गोदड़िया गुर्रे पसा गोदड़ियन खाली की न खयो
बेरागिन भगवान जो रूह में नाम रहियो विचां वर वयो गुर खे गॾियो कापड़ी गुर खे गॾियो कापड़ी रावल रूबरू फ़कान काब कौसैन ओ अदना रसो जोगी उनी जू हक़ खे गॾियो हू लाहू थी ला मकान में आदामद हिकिड़ो कान्हे ॿियाई आहे लिख लतीफ़ चे सामी सजाई जोगी जुदाई मतां भोरा भाई जिन जुदा भायो से आदेसी ओरे जिन जुदा भायो से आदेसी ओरे कापड़ी कुफर जो टगो छॾ टोड़े ॾिस अंदर डोरे बैरागी भगवान के ॾिहाड़ी ॾिसनि मुशाहिदो महबूब जो अंदर आदेसिन खाली कोन खणनि गुर्रे पसा गोदड़िया गुर्रे पसा गोदड़ियन खाली किन खयो गुर से गोदड़ियन जो पोतो आ पसा नकी सुध सवाब जी नकी कन गुनाह आदेसिन अरवा पोए छॾियो पिरीअ से वाह सही वाह 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 थी वई वाह वाह थी वई हा बिल्कुलु वाह वाह ज़बरदस्त ॿिया बि दोस्त सुघड़ वेठा आहिनि फ़क़ीर खे ॿुधूं मां चवां थो फ़क़ीर तालिब चांडियो बि आयो आहे कचहरीअ में हुसैनी ससुई जा कुझु बैत तव्हांजा नज़र करियूं था बिस्मिल्लाह। सुर हुसैनी बिस्मिल्लाह वाकियो विख पाॿोयो पेर खणे से न चढ़ंदियूं ॾिख मोड़े पेर मरनि जे वाह वाह विझ वधंदी विख मछण लिख लखाई वाह वाह ॾुख तिनी खे ॾिख हुब जिनी खे होत जी वाह साईं वाह सॾनि पुठीअ सॾड़ा वाको मंझि वणे सॼण पंध घणे मन कोहारो कूक सुणे कोहारो थी काक मुयूं मारण आयो कोहारो थी कात मुयूं मारण आयो हो मर होत हयात ऐं मुयाई जो गोरी वाह 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 वेही ऐं वेला करी पुछी न पांदी लतीफ़ सरकार चए थो तूं हीअ इंतज़ारु थी करी साही थी खणी इहो मुनासिबु कोन्हे महबूब जी सिक में तोखे मुसलसिल अॻिते हलणो आहे वेही ऐं वेला करी पुछी न पांदी हारी हेकांदी कंहिं पर थींदी होतसे वेही ऐं वेला करी ई न उकंडा इहो तोखे इश्क़ न आहे इंतज़ारु थी करे इश्क़ न आहे वेही ऐं वेला करी ई न उकंडा से लाॻापा सभु लाहे ओरिया उभारनि जे जेके लाॻापा जेके ख़्वाहिशूं तोखे बीहारनि थियूं इहा सुठी ॻाल्हि कोन्हे वेही ऐं वेला करी सॾी सांगा थो चवी थी त मूंखे पुन सां रिश्तो आहे मुंहिंजो संग आहे हुन सां ऐं वरी इंतज़ारु बि थी करी इंतज़ारु न करे लतीफ़ जो सॼो फ़िक्र ग़ुलाम रसूल बा जुस्तजू ते आहे वेही ऐं वेला करी सॼी सांगा थो हारी आपा थो तोखे न सुहे ससुई वाह 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 तुंहिंजो त इहो गैर आहे गैर वारो रिश्तो आपा थो जॾहिं जेको पीउ जे रिश्ते में हुजे ई न हारी आपा थो तोखे न सुहे ससुई पाड़े नाहे परूड़ त राति रंजाए गुज़री वाह वाह पाड़े नाहे परूड़ त राति रंजाए गुज़री बांभण खे बरोचनि जे घाए विधो घूर हिकु ससुई ॿिया सूर विया पिटींदा पाण में वाह वाह पाड़े ची रोई चाक मुंहिंजा चोरिया लतीफ़ सरकार वटि साईं कासिम साहिबु लतीफ़ सरकार वरी ॾिसो त बीमारी जो इलाजु कीअं थो ॾसे पाड़े ची रोई चाक मुंहिंजा चोरिया पघर विझंदुसि पिरीअ जो धकनि में धोई साजन सबोई सा आवां तां सदको महिरबानी वाह साईं वाह ज़बरदस्त किसे खे अॻिते वधायूं वरी सुघड़ बि ॿुधासीं शेरो शाइरी बि हेॾां चाचो वेठो आहे पंहिंजो फैज़ मोहम्मद खोसो उहो बि धुन ऐं म्यूज़िक त वरी ॼण रूह जी ग़िज़ा आहे थोरो वरी इहो बि रंग ॾिसिजे चाचा बिस्मिल्लाह फैज़ मोहम्मद खोसो साहिबु
वाह साईं वाह 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 चाचा फैज़ मोहम्मद ज़बरदस्त किस्सो अॻिते बि वधाईंदासीं अञा इलाही सातरा महिमान बि ईंदा पिया वञनि दोस्त बि ईंदा पिया वञनि ऐं संगत सिलसिलो हले या न हवा लॻी पई आहे हा। लॻी पई आहे हाओ वाह वाह ज़बरदस्त खां बि हाल अहिवाल वठिबा ॿियनि खां बि पर हाणे थोरो वरी साही वठूं प्रोग्राम जी साही जो वक़्तु थियो आहे नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर नंढड़ी वठूं था साही ऐं साही खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे उमरकोट जे थर वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं केरेलो ॻोठु आहे उन में मौजूदु आहियूं ऐं मोहम्मद इब्राहिम असांजो मेज़बान आहे उनजे उताक ते तमामु परे परे जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं जेको आहे सो गुज़ारतूं बि ॿुधियूंसीं बेत बि ॿुधासीं असांजा ग़ुलाम रसूल चांडियो वेठो आहे उन खां अञा कुझु ॿुधो कोन्हे गुज़ारत त ॿुधाई अथई पर लतीफ़ जो पारखू बि आहे वॾो सुघड़ बि चई सघे थो माना वरी जेकॾहिं सवली सिंधीअ में चइजे त हरफन मौला जंहिंखे चइबो आहे जिथे हण त उते फिट यार आहे असांजो ऐं तमामु सुठो सिंध टीवी जो हिकिड़े प्रोग्राम वाण वाण वस्ती जो मेज़बान बि आहे डायरेक्टर बि आहे ग़ुलाम रसूल ख़ान छा था ॿुधायो कुझु तव्हां बि ख़ुदा ॾिने मां ॿुधायो भला प्रोग्राम साईं लख कुर्ब इहो वॾो कचहरी में मज़ो पियो अचे वाह वाह पर साईं हा ऐं इब्राहिम साहिबु सफ़ा सॼी वाह वाह करे छॾी आहे ऐं ओताक जो ज़िक्र बि निकिरे पियो हा, बिल्कुलु। बार बार अॻु में असां वटि ओताकूं हूंदियूं हुयूं पोइ उते कचहरियूं थींदियूं सूर पचार थींदी हुई वाह वाह पोइ लतीफ़ साईं वरी पंहिंजो ॼण त इब्राहिम राहिमू जे माना जज़्बनि जी तर्जमानी कई आहे। वाह 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 बिस्मिल्लाह साईं फरमायो मूं सारींदे सुपरी अची जे ओताक वाह वाह मूं सारींदे सुपरी अची जे ओताक त मूं जहिड़ो मुश्ताक हूंद ॾिसी लाहे ॾुखड़ा वाह वाह हाणे उहे ओताकूं लतीफ़ साईं ओताक खे बाक़ाइदे हुनजो तहफ़ुज़ कयो आहे ओताक जो जी हलो साईं अॻिते वरी लतीफ़ साईं त बहर आहे असांजे समूरी सिंध जे हज़ारे सालनि जी तारीख़ जो मुहाफ़िज़ ऐं ईंदड़ दौर जे हज़ारे सालनि जो मुहाफ़िज़ वाह वाह लतीफ़ साईं बिल्कुलु, जेको बिल्कुलु। हुनजो फ़िकुर आहे हाणे उहो इश्क थो सेखारे चए थो वाह वाह। इश्क सिखणो अथव त तव्हांखे करिणो छा आहे वाह वाह इश्क रुगो शख़्सी कोन थींदो आहे समाजी बि थींदो आहे क़ौमी बि थींदो आहे इंसानी बि थींदो आहे तब्दीली जो बि थींदो आहे इनकलाब जो बि थींदो आहे इश्क जा हज़ारे क़िस्म आहिनि चए थो वञो सुहिणी ॾे उहा तव्हांखे इश्क सेखारींदी वाह छाकाणि त उहो करे छा थी हा लतीफ़ साईं सुहिणे में चयो सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं वाह वाह पाण हिन सख़्तु सियारे में वेठा आहियूं थर जे भिटुनि ते वेठा आहियूं ऐं मच ॿरे पियो वाह वाह लॻी पई आहे पाण खे हींअर सीउ कोन पियो थिए पर सुहिणी जे लाइ वरी ॿियो किसो आहे हा। सख़्तु सियारो आहे गुग ऊंदाही आहे सिहरात माना गुग ऊंदाही आहे मींहुं बि वसे पियो सुहिणी मियार जे लाइ पाणी में घिड़ी पई आहे वाह सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं वाह हलो त सुहिणी खां था पुछूं जंहिंखे इश्क करणु अचे थो हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं जंहिंखे रातो ॾींहं मिहारी मन में वाह 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 साईं वाह ज़बरदस्त साईं ॾिसो न हा, कीअं वाह, वाह। लतीफ़ साईं जेको आहे सेखारे थो सो थर जा सभई महबूब वेठा आहिनि इन्हनि सां वरी अवां कचहरी कंदो उन्हनि खां हाल अहिवाल वठंदो बिल्कुलु, उन्हनि खां बिल्कुलु। हाल अहिवाल वठो असांजा हूअं त मां कोशिशि कंदो आहियां त असां जिथे जिथे प्रोग्राम कंदा आहियूं त उन इलाइक़नि जे हवाले सां उतां जे मसइलनि जे हवालनि सां या कुझु ॿियूं शयूं उन जी नयूं शयूं कहिड़ियूं आहिनि कहिड़ा मामला आहिनि उहो पर हिते थर जे में माकड़ जे हवाले सां बि ॾाढो ॿुधोसीं त थर में माकड़ वॾो कहर करे छॾियो आहे ऐं असां सां गॾु जेको आहे सो लतीफ़ रामू तो थर जो ऐं तमामु समाजी कारकुन उथणु वेहणु सॼो सिस्टम थोरो हितां जो फ़सुलनि जे बारे में ॿुधायो संगत मतिलबु सॼी दुनिया तव्हांखे सिंध टीवी ते ॾिसे पई अलाए किथे किथे जा माण्हू त थर जी छा सूरत हाल आहे माकड़ आई उन भला फ़सुल खे नुक़सानु ॾिनो न ॾिनो ॿियो हितां जी रीतूं रस्मूं कहिड़ियूं आहिनि इन ते थोरो मुख़्तसरनि जे करे ॿुधायो ॿुधंदड़नि खे त मोहम्मद इब्राहिम जूं जेके कोशिशूं काविशूं हिन इलाइक़े जे लाइ जारी ऐं सारी आहिनि ऐं करे बि पियो इनशाअल्लाह अलाह कंदो त रब सां हिनखे अञा वधाईंदो ऐं हिन ॻोठ में हिन मोहम्मद इब्राहिम जे करे इहा पहिरीं मच कचहरी थी आहे इन में
मोहम्मद इब्राहिम जूं कोशिशूं तमामु वॾियूं आहिनि। हिकु ॼणे थी करे ऐं इहा कोशिशि वरिती त माण्हुनि खे गॾु विहारिजे ऐं उन्हनि खे हिक ॿिए जो हवालो वारिजे ऐं हिक ॿिए खां पुछजनि ऐं कचहरियूं दुबारे इहे क़ाइमु दाइमु रहनि। इन लाइ जेका मोहम्मद इब्राहिम कोशिशि कई आहे ऐं संदसि इन कोशिशुनि खे साराहियां थो। उन खां पोइ जेका तव्हां सुवालु कयो माकड़ जे बारे में, त माकड़ को हींअर न बल्कि असां फ़सुलु पोखिया हुआसीं, अञा फ़सुलु तयारु बि कोन थिया, उन खां अॻु में जेके उहे माकड़ हिते असां वटि पहुची चुका। माण्हुनि वीचारनि जा फ़सुलु पका ई कोन, तयार ई कोन थिया, पर उन माकड़नि जी डप खां माण्हुनि पंहिंजा कचा फ़सुलु कढी छॾिया। इहो हिन इलाइक़े में असांजे माण्हुनि खे तमामु वॾो हिकिड़ो नुक़सानु थियो। ऐं उन खां पोइ जेकी रीतूं रस्मूं आहिनि उहे साॻुणी असांजे जेको आबाद पट्टी वारियूं ऐं संदसि जेका इहा आहे रेगिस्तानी इलाइक़ो जंहिंखे पाण थर चऊं, इहो हिकिड़ो सिंध जो हिसो आहे। बसि थर जे इलाइक़े हुअण जे निस्बत सां असीं वरी आबाद पट्टी वारनि खे अलॻि करियूं था, ईअं न आहे, बल्कि हीअ जेको थर जो हिसो आहे इहो हिकिड़ो असांजे सिंध जो ई हिसो ई आहे। बसि हिकिड़े इलाइक़े जे करे सुञाणप जे करे असीं चऊं था त भाई हीअ थर जा आहिनि, पर थर जी ऐं आबाद पट्टी जी जेका असांजे सिंध जी आहे जेका रीतियूं रस्मूं आहिनि उहे तक़रीबन हिकु जहिड़ियूं आहिनि। ख़ाली लिबास में फ़र्क़ु आहे, ॿोलियुनि में कुझु फ़र्क़ु आहे। हिते ढाटकी ॿोलिकी ॻाल्हाई वञे थी ऐं आबाद पट्टी में जेका आहे उहा असांजी निज सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी। वॾी महिरबानी। कुझु माकड़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी ऐं कुझु ॿिनि शयुनि ते बि तुंहिंजे जेके रीतूं रस्मूं आहिनि तव्हां उन्हनि खां बि आगाह कयो। अॻिते अञा बि सिलसिलो जारी हूंदो, ॿिया बि कुझु तुंहिंजा थर जा ऐं तुंहिंजा माण्हू मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर जेकॾहिं तव्हां ढाटकीअ वारी ॻाल्हि कई, वरी हिन ढाटकीअ वारी ॻाल्हि ते असांजो ढाटकी में हिकिड़ो कलाम ॿुधाइण जे लाइ वेठो आहे अहमद फराज़ फ़क़ीर। वाह वाह थी वई। ढाटकी थर में मौजूदु आहियूं ऐं कलाम बि वाह वाह। ढाटकी में असांजी लोक बोल मारवाड़ी में गीत पेश कयूं था। घन घोर टकोर से मोर छुपे नहीं। साईं जंहिंमहिल बरसात जी मौसम हूंदी आहे त उन में मोर पखी लिकियो कोन रहंदो आहे। घन घोर टकोर से मोर छुपे नहीं, तुरी छुपे नहीं बाग उठाया। चंचल नार की चाल छुपे नहीं। यह असांजी शुद्ध मारवाड़ी बोली आहे। चंचल नार की चाल छुपे नहीं, जेका चंचल नार होती जा सैलन में सब का नुमाया होती। नैन छुपे नहीं नहीं लगाया, तारा की ओठ में चंद्र छुपे नहीं, सूरज छुपे नहीं बादल छाया। रण खेत में राजपूत छुपे नहीं, दातार छुपे नहीं घर मंगत आया। अरे जोगी का बेख अनेक धरे नहीं, है तो कर्म छुपे नहीं बभूत लगाया। आ बसो मोरे नैनन में तुम्हें पलक ढांप लूं तो है। आ बसो मोरे नैनन में। वडी गाला मारवाड़ी हिंदी ऐं लतीफ़ साईं खे गॾु करे थोरो ॿुधायूं था, छो त ज़फ़र साहब असां वटि महिमान आयल आहे। आ बसो मोरे नैनन में तो मैं पलक ढांप लूं तो है। ना मैं देखूं किसी गैर को, न तो है देखन दूं में। अखिन में थी वेहत आऊं वारे छपर ढकिया, तो के न ॾिसे दे आऊं न पसा को ॿियो। ही लोक मारवाड़ी गीत। मांझे मारूड़ा रे मुल्क मथे अज बादलियों वे छायो। मांझे रोटी नारे देश मथे बादलियों में छायो। बादलियों है छायो, मांझे मालिक मीह बसायो। बादलियों है छायो, मांझे मालिक मीह बसायो। मांझे मारूड़ा मांझे
माजे मारूड़ा माजे डोथीड़ा रे देश मथे अज बादलियों में छायो माजे मारूड़ा रे मुल्क मथे अज बादलियों में छायो हारी नारी खुश थया कुले हमर चोए गायो हारी नारी खुश थया कुले हमर चोए गायो हारी नारी खुश थया कुले हमर चोए गायो माजे मारूड़ा रे मुल्क मथे अज बादलियों छायो माजे डोथीड़ा रे देश मथे अज बादलियों छायो बादलियों छायो माजे मालिक मीह वसायो माजे मारूड़ा रे मुल्क मथे ए बादलियों छायो उतर चढ़िया कारा ककर असू इजो आयो उतर चढ़िया कारा ककर असू इजो आयो मज मारूड़ा रे मुल्क मथे ए बादलियों छायो मज डोथीड़ा रे देश मथे अज बादलियों छायो साईं यो सिटू असी सिंध टीवी जे नाले कयूं था सिंध टीवी रे मेहरबाने मच कचेरी रखायो सिंध टीवी रे मेहरबाने मच कचेरी रखायो सफर हकड़े रे मेहरबाने मच कचेरी रखायो माजे मारूड़ा रे मुल्क मथे ए बादलियों छायो आखिरी सिटू मन ठारे रहमा शुक्र करता जो अल्लाह अर्ज अखायो मन ठारे रहमो गोठ भोजानी खां शायर आए मन ठारे रहमा शुक्र करता जो अल्लाह अर्ज अखायो माजे मारूड़ा रे मुल्क मथे ए बादलियों छायो माजे डोथीड़ा रे देश मथे ए बादलियों छायो